अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तर्जुमे निगार गुलाम नबी मुराई साहब भलीकार। मुराई साहब DGISPR PTI बानी खे ज़हनी मरीज़ ऐं मुल्की सलामती लाइ ख़तरो करार ॾींदे चयो आहे त हिन जो बयानियो मुल्की सालमियत लाइ ख़तरो बणिजी चुको आहे ऐं संदसि सियासत बि हाणे ख़तमु थी चुको आहे। हिकिड़ी डिघी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, हिकिड़ी डिघी प्रेस कॉन्फ्रेंस, वॾी दिलि गुर्दो खपे हिन ते बहस करण जे लाइ। सां विढ़ंद सां न ॿुॾाड़जनि, लताड़जनि ॿूड़ा। जी हा, सो लताड़जनि ॿूड़ा वारी ॻाल्हि आहे। तव्हां जी असांजी पोज़ीशन ईअं आहे, ॿई सान त पाण में विढ़िया आहिनि, असां पाण में अची अटकिया आहियूं ऐं फाथा आहियूं, अटकिया आहियूं न ॿियो। सुवाल अची वियो आहे यार, पाकिस्तान इन मामले में हुकुमरानी जे मामले में ख़ुशि नसीब न आहे। शुरू खां वठी 47 खां वठी 49 में लियाकत अली ख़ान जेके मुखालिफ़ हुया सियासतदान चयो करप्ट आहिनि, उनजे लाइ करप्शन जो कानून आणे छॾियईं। हिंदुस्तान तरक़ी पियो कयो, हिंदुस्तान 49 में आइन ॾेई छॾियो, हिन पंहिंजा दुश्मन पियो ॻोल्हिया मुल्क जे अंदरि। जी हा, वरी उनखां पोइ अयूब ख़ान आयो, उनजे दौरान बि लियाकत अली ख़ान शहीद थी वियो, उनजे दौरान जेके 3-4 ॼणा हिक ॿिए खे बि शिकार कयनि, उनखे हटायो, उनखे हटायो, उनखे हटायो, उनखे हटायो। ख़ैर, ग़ुलाम मोहम्मद जहिड़ो हिकिड़ो माण्हू जेको ॻाल्हाए सही कोन सघंदो हो, चिर करे ॻाल्हाईंदो हो, जंहिंजी रसल हुई सेक्रेटरी स्विज़ छोकिरी हुई, जॾहिं स्विट्ज़रलैंड में कोलनि उते हो त हीअ भाई हुन सां गॾु कमु कयो छोकिरीअ, उहा मतिलबु करे ॿुधाईंदी त हीअ थो चए। गवर्नर जनरल साहबु उहो हुक्मरान रहियो। उनखां पोइ केतिरा प्राइम मिनिस्टर मटिया आहिनि, 52 ऐं 56 जे विच में, या 58 जे विच में, अल-अमान। सो वरी 58 खां पोइ अयूब ख़ान मार्शल लॻाई त चई सभु चरिया आहिनि, एबडो सभु चरिया आहिनि। फातिमा जिन्ना मादरे मिलत जंहिंखे लक़ब ॾिनोसीं, उनखे बि चयोसीं त बि गद्दार आहे, गद्दार आहे उहा गद्दार, छो त इलेक्शन में बीह रही अयूब ख़ान सां गॾु मुक़ाबले में। हुनखे हलंदा आयासीं, सभिनी खे गद्दार कंदा आयासीं, गद्दार। हाणे रही ॻाल्हि इहा त या त का मशीन ठहे जेका गद्दार खे आइडेंटिफाई करे। अॼुकल्ह कोई एक्सरे मशीनूं आहिनि, तव्हांजो ब्लड टेस्ट सॼी थी थिए, अहिड़ी का मशीन दुनिया में अचे जेका गद्दार ऐं मुहिब वतन खे अलॻि अलॻि करे। हाणे उहा त अहिड़ी मशीन त आहे कान। हाणे हिन में इहा त मां चवां तूं गद्दार आहीं, तूं थो चई त मां गद्दार आहियां। हाणे इनखे कीअं कयूं? पाकिस्तान अची हिन में फाथो, हाणे त गद्दार आहियूं, फलाणो गद्दार फलाणो। अड़े बाबा, ॻाल्हि इहा आहे त मुल्क खे ठाहियूं। जी हा, मुल्क खे ठाहियूं, दुनिया में खिल वारी ॻाल्हि आहे। हा, या वरी पोइ तव्हां बि महिरबानी करे मुहतात थियो, एक्सटेंशनूं न वठो, इस्तिस्ना न वठो। तव्हां पंहिंजे माण्हुनि जे पंहिंजे मथां छो था माण्हू खिलायो? हुकुमरानी जो को अहिड़ो को हिन धरतीअ खे, हिन वतन खे हुकुमरानी जो अहिड़ो को मॉडल ॾियो जो तरक़ी थिए। तरक़ी त कान पई थिए। सही। बहरहाल असां कैदी नंबर 804 जा वकील त कोन्हियूं, न को असांखे उनजी का ख़बर आहे, न को असां उनजा हमदर्द बि आहियूं, छो त हुनजो रीज़न इहो आहे त हमदर्दी जी बि क़ीमत अदा करणी पवंदी। जी हा, बिल्कुलु। त तंहिं करे असां चवंदासीं त उहो सिंधी में कोन्हे, पाण में ठही वञो, छो था विढ़ो? जी हा, हा, सो ॻाल्हि आहे हा, तूं असां ॿियो कहिड़ो हुन ते तबसरो कयूं? बिल्कुलु सही। पर सभु हुकूमत शाह महमूद कुरैशी, उमर अयूब, गंडापुर समेत 132 अॻवान जी परॾेह वञण ते पाबंदी लॻाए छॾी आहे। ऐं राणा सनाला चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ु गद्दारी जो केस दाख़िल करे सघिजे थो। PTI बानी जो अंजाम MQM जे बानीअ खां मुख़्तलिफ़ न हूंदो। ख़ैर ॾिस, ॻाल्हि इहा आहे त हीअ त दुश्मन आहिनि न, हिकु ॿिए जा जानी दुश्मन आहिनि न। जॾहिं इमरान ख़ान उन्हनि खे जेल में विधो हुई, हे चवंदा त हीअ निस्तो नाबूद थी वञे। हिनखे त ॾिसो न, MQM जे बानी ऐं हिन में इहो फ़र्क़ु आहे जो हिनखे ऑफर्स थियूं आहिनि त तूं मुल्क छॾे वञु, 5 सालनि लाइ सियासत न कर, तूं घर वञी वेही रह, नथो करे। सो हीअ डिफरेंट क़िस्म जो मॉडल आयो आहे। हिकिड़ो पाकिस्तान जे तारीख़ में 77 साल तारीख़ में 78 साल थी विया न, 78 साल तारीख़ में को ॿियो अहिड़ो माण्हू न मिलियो जेको बीह रहियो। हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो, ॿियो इमरान ख़ान, ॿई बीह रहिया आहिनि। हाणे ॿई बीह रहिया आहिनि, हुनजो को फिट चङो कोन थियो, हिन जो अलाए कहिड़ो फिट थो थिए। उनजो उन्हनि ख़तरो ज़ाहिर कयो आहे ऐं हिकिड़ो इशारो ॾिनो अथऊं। अलीमा ख़ान जेका
प्रेस कॉन्फ्रेंस कई, चई त ईंदड़ 10 खां 12 ॾींहंनि में IK खे जेको आहे का सज़ा ॾींदा ऐं असां पोइ ते हटण वारा न आहियूं। बैरिस्टर गोहर बि चयो आहे त सियासत में इख़्तिलाफ़ थी सघनि था पर दुश्मनी नथी थी सघे। बहरहाल ज़ाती दुश्मनी किसो वॾो थी वियो आहे, इख़्तिलाफ़नि खां कमु चढ़ी वियो आहे। सिंधीअ में को पंजाबी में ॻाल्हि वधि गई आहे, त हिन करे मुंहिंजे ख़्याल में हिन ते पाण सिंधी पाण आहियूं सनी खल वारा सिंधी, इन ते न कयूं तबसरो भला छा थींदो, भला माण्हू असांखे छा चवंदा। नाज़रीन ॻाल्हि त ॿुधो, भला जे असां अहिड़े सीरियस मामले ते तबसरो न कंदासीं, तव्हांखे असांजे खल जी त ख़बर आहे, सनी खल आहे पंहिंजी, पोइ भला तव्हां दिलि में छो था कयो, ऐं दिलि में कंदो बि कोन, मूंखे ख़बर आहे बसि। वॾा साहिबु इंडोनेशिया ते हलूं। इंडोनेशिया जो सदर 2 ॾींहंनि जे दौरे ते पाकिस्तान पहुतल आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में तालीम, वापार, ज़राअत, टेक्नोलॉजी जे शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। ॾिसो न, ॻाल्हि आहे त वधाइण ते सहकार तॾहिं थिए जॾहिं का शइ हुजे। असां वटि त तालीम नाले मातर आहे, एग्ज़ैक्टली, हू त तरक़ी पिया कनि। इंडोनेशिया, मलेशिया, इहे मुस्लमान मुल्क तरक़ी पिया कनि। जी हा। ऐं हालांकि इंडोनेशिया खे तमामु घणा चैलेंजिस आहिनि। आए ॾींहुं उते हुन वटि एतिरा ॿेट आहिनि जो इहो ज़िलज़िलो ऐं इहो तूफ़ान, समुंडी तूफ़ान त आहिनि ई आहिनि, जी हा। पर तॾहिं बि तरक़ी पियो करे। मां वियो आहियां 92 में, सरकारी वफ़द में वियो हुउसि मां, ऐं माण्हू ॾाढा सुठा मुस्लमान, ऐं पर उहे तरक़ी पिया कनि। हाणे हुननि वटि खे त ॾियण लाइ असां वटि कुझु कोन हूंदो, हू ॾियनि त ॾियनि असांखे, पर असां वठूं त सही, पर असांखे इस्तेमालु करणु बि अचे न वरी ॻाल्हि। जी हा। असांजे प्लान में इहा शइ ई कान्हे त असां पाकिस्तान खे तरक़ी ॾियारियूं, पाकिस्तानी माण्हू खे तरक़ी ॾियारियूं, न हुक्मराननि जे न कामोरनि जे, कंहिंमें कोन्हे। उहो चवंदो बाबा पंहिंजे पेट जो छा हाल कयूं, पंहिंजो पेट जो छा हाल आहे, सही। सो तंहिंजे करे यार मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इंडोनेशिया खां वठी त सघिबो, ॾेई कुझु कोन सघिबो, ऐं वन वे ट्रैफ़िक में को फ़ाइदो कोन थींदो आहे। हो बि जॾहिं ॾिसंदो त हिननि वटि कुझु कोन्हे ॾियण जे लाइ, त मां छा जे ॾिजां। बिल्कुलु। असां पाकिस्तान खे अहिड़ी सूरत हाल में आणियूं जिते असांखे असांजे दुनिया ॾिसे, यस 60s में, इन में को शक कोन्हे, अयूब ख़ान डिक्टेटर ज़रूरु हो, पर अयूब ख़ान जेका तरक़ी ॾियारी पाकिस्तान खे उहा कॾहिं कान मिली। जो साउथ कोरिया, सिंगापुर, मलेशिया, इहे सभु ॾिसण आया त तव्हांजी एतिरी ग्रोथ कीअं थी आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ, ईअं इनकम कीअं वधी आहे तव्हांजी। आया असांखे 5 ईयर प्लान वठी विया, हो त तरक़ी करे विया, असां पोइ ते हलिया वियासीं रिवर्स गियर में पोइ ते। बिल्कुलु। पर सभु IMF पाकिस्तान लाइ वधीक कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पाकिस्तान खे 1 अरब 20 करोड़ डॉलरनि जी किस्त जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। IMF छो न ॾींदी? IMF जो कमु थिए पियो, IMF जे मालिकनि जो कमु थिए पियो पाकिस्तान में। अफ़गानिस्तान साहिबु असां मालिकनि जे चवण ते तालुकात हलनि पिया, जेको असांजी मर्ज़ी आहे जेके रखूं। जी। ऐं उहो ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, IMF माना अमेरिका राज़ी आहे माई बाप, त पोइ IMF कुझु बि कोन्हे। सो तंहिंजे करे अमेरिका इन जो मक़सदु आहे त इहो मैसेज आहे तव्हांखे त अमेरिका राज़ी आहे मौजूदा हुकूमत सां। मौजूदा हुकूमत सां अमेरिका राज़ी आहे, पाकिस्तान सां राज़ी कोन्हे, मौजूदा हुकूमत सां राज़ी आहे। सही। मरे साहिबु अॼु सॼे मुल्क में करप्शन खां रोकथाम जो आलमी ॾाढो हलायो पियो वञे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल हिकु रिपोर्ट शाया कई आहे, ऐं जंहिंमें चयो आहे त पाकिस्तान में पुलिस खातो करप्शन में 1 नंबर ते, ट्रेंडरिंग जेको आहे 2 नंबर ते, अदलिया जुडिशरी 3 नंबर ते आहे, ऐं 4 नंबर ते बिजली ॿिया खाता आहिनि। पर हीअ जेके पुलिस ऐं अदलिया जो नालो जेको ज़िक्र थियो आहे पुलिस ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल, टेंडरिंग, हा उहो ट्रांसपेरेंट अलाए छो हिननि खातनि जे बजाए हाणे टेंडरिंग कई आहे। जी हा। माना त ठीकु आहे, जी हा ठीकु आहे, इरीगेशन में बि आहिनि, ठीकु आहे, हाईवे में बि आहिनि, ठीकु आहे, पब्लिक हेल्थ में ठीकु आहे, माना ठीकनि में करप्शन आहे। जी 2 नंबर ते, हुन में 3 नंबर ते अदलिया आहे। सो यार ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, जिते हुकुमरान इस्तिस्ना वठंदा, चवंदा त बाबा असां जेको कयूं असांखे केरु न पुछे, जी हा, उहो मुल्क छा तरक़ी कंदो? दुनिया जो कहिड़ो अहिड़ो मुल्क आहे जे इस्तिस्ना वेठे वेठा आहिनि? नो, इस कानून जे आॾो, आइन थो चए त कानून जे आॾो सभु बराबरि आहिनि। सही। पोइ ही केरु थींदी आहे असेंबली जो इस्तिस्ना ॾिए? सो ॻाल्हि आहे अदा सिंपल। असां पाकिस्तान इहो पाण ऑप्ट कयो आहे त बाबा असांखे असांजे हाल ते रहण ॾियो, तव्हांजो छा वञे, असांजे पीउ जो माल आहे, असांजो माल आहे, असां खासूं बि रोसूं बि। सही। सो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तव्हां करप्शन खां सवाइ हिते छा वधियो आहे? करप्शन वधी आहे, भली आहे, माण्हू जेके पोज़ीशन्स में आहिनि उहे तरक़ी कई आहे उन्हनि, ग़रीब माण्हू पस्तीअ में आहे, ग़रीब माण्हू खे कम जो अघु बि कोन थो मिले, ग़रीब माण्हू खे कणिक जो रेट बि कोन थो मिले। जी हा। सो तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहा जेका करप्शन आहे,
तव्हांजा मथियां जॾहिं तव्हांजा मालिक वेठा आहिनि वॾा वॾा हुकुमरान वेठा आहिनि उहे चवनि था असांखे इस्तिस्ना ॾियो ऐं जेके मथे वेठा आहिनि उहे पंहिंजूं पघारूं पाण वेठा वधाइनि पंहिंजा जेके पर्क्स ऐं प्रिविलेजिस वेठा वधाइनि जज हुजनि फ़ौज हुजे कामोरा हुजनि पॉलिटिशियन हुजनि चेयरमैन सेनेट जे लाइ केतिरा पैसा केतिरियूं सहूलियतूं जी हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे जेकॾहिं MLAs MPs जिन खे एम्प्लॉयमेंट न आहे उहो ऑप्ट कोन उहो पाण था ऑप्ट कनि त असां वञूं उन्हनि खे बि पर्क्स एंड प्रिविलेजिस त हाणे ॻाल्हि इहा आहे अदा करप्शन न थींदी बि छा थींदो बिल्कुलु सही नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ऐं ॻाल्हि ॿोल शुरू कयूं था ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि